असांजो हिन घर सां अॼु जो रस्तो न आहे, तमामु पुराणो रस्तो आहे, पीढ़ियुनि जो रस्तो आहे ऐं अलहमदुलिल्लाह उहो हलंदो थो अचे। ऐं चाचे नजमदीन जो ऐं चाचे बदरदीन जो हाल भरण जहिड़ो न आहे ऐं अलाह साईं हुनजी औलाद खे इहा तौफ़ीक़ ॾींदो जीअं चाचे हिन शहर जी ख़िदमत कई आहे उहो। ऐं असांजो हमेशह साथ हिननि सां आहे, हिन घर सां आहे। पहिरें ॾींहुं मुंहिंजो नंढो भाउ जनाज़े ते हो, अॼु वॾो सुबुह आयो, वरी मां। इहो न आहे त असां सभु इंडिविजुअली ईंदा, असांजो हिननि जे घर सां अहिड़ो रिश्तो रहियो, इन करे असांजे अलहमदिल्ला घर जा सभई भाती साईं वारनि में आया। ॾिसो न, इहा ॻाल्हि असां बि मथे कई आहे, पर हाणे एक्चुअली प्राइस परते एक्सपोर्ट ते सॼो दारो मदार। चांवर एक्सपोर्ट थींदो त हुन सुठा अघ असांखे मिलंदा, ऐं एक्सपोर्ट थिए नथो, सिर्फ़ु इंडिया एक्सपोर्ट खोले छॾी आहे। इंडिया असांखे माशी बहिरान में विझे थी, जीअं असांजा ॿ टे डैम खोले छॾियूं, मुल्क बुॾाए, इहो हिकिड़ी हाणे असां सां हूअ जंग नथा विड़ी सघनि। हाणे इंडिया माशी जंग विड़े थी, होॾो इंडिया चांवर खोरे छॾियो आहे, हेॾो ज़ाहिर आहे एक्सपोर्ट थींदो कोन, त चांवर खे अघु कीअं मिलंदो। मूं जो जेका सिंध गवर्नमेंट खे हिकिड़ी आहे त साईं महिरबानी करे जेका भाण ते सब्सिडी ॾियो, भाण सस्तो थिए ऐं उन ते प्राइस ते कंट्रोल थियो वञे, जीअं त उहो असांखे जे इन रेट 22-23-24 में बि वञे, पर हे असांखे भाण ऐं बहितर कंट्रोल्ड प्राइस ते मिलनि, जीअं त असांखे हारी नारी खे फ़ाइदो थिए। साईं देखो, रिकवरी मां पहिरें ॾींहुं चयो त असांखे न खपे, असां माण्हू खपे। उन खां पोइ मुंहिंजी रियाज़दीन अब्दुल गफ़ार सां सभु एसपी साहब ॾे वियासीं। कुझु असांजे मथां बि ॿार पवंदा, कुझु असांजा दोस्त बि सही फिगर्स नथा ॾियनि। पहिरें ॾींहुं कंहिं दोस्तनि चयो त असांजो 1.5 लख खोड़ थियो, जंहिं ॾाढे मां दुकान ते चढ़ी वियो मां त चई त 3,20,000 विया आहिनि, हाणे वरी पनो लिखिया आहिनि 7 लख रुपए। मुनासिब ठीकु आहे, पुलिस पंहिंजी कमु कारवायूं करे पई, तव्हांजे साम्हूं आहे, जिथे जिथे पुलिस पहिरियों न वञी सघंदी उते उते वई आहे, इन सहारा जोॻो कमु कयो अथनि। ऐं असांजो बि जिथे हुननि खे मदद आहे, असां मदद कयूं पिया। बिल्कुलु इन में का बि ग़लति न आहे, उहा बिल्कुलु पुलिस खे असां हथ सां ॾिनो आहे। ॾिसो न, असां वारा जे शहर जे मदद में ॾिनोसीं, उन ते को पुराणो केस कोन्हे, उन ते इहो त पुलिस पंहिंजे मथां ॿार थी लाहे, ॿार न लाहे न। असां चऊं था ॿार न लाहियो, तव्हां ॾोहारी ज़ाहिर कयो। के माण्हू ते न केस आहे, न कुझु आहे, न का ॻाल्हि आहे। उन ते असां IG साहब खे बि चयो आहे त इंक्वायरी कंडक्ट थियणु खपे, आया हो आहे या न आहे। पर असूलनि हिकिड़े तरीक़ो इहो हूंदो आहे त उन में अहिड़ी ॻाल्हि छुई त हो असांखे इतला कनि, असांखे ॿुधाइनि, मां सां पोइ कनि, पर उन्हनि जेका पुलिस सही कयो आहे। उन ते इंक्वायरी असां IG साहब खे चयो आहे, IG साहब उन ते इंक्वायरी रखी आहे, ऐं शबीर सेठार साहब इंक्वायरी ऑफिसर आहे। कहिड़ा मां ख़बर कान्हे कंहिंजो आहे। साईं भाणवाणी ऐं बुलाणी या राधाणी जे, राधाणी साहब साम्हूं वेठा आहिनि, रेस वेठो अथनि, मां मेड़ करे वियुसि। हिकिड़ो अॻिलो माण्हू मञे न, हिते मुसीबत छा आहे त मञोती कान्हे, जेॾी महिल मथे ते चढ़ी थी अचे त पोइ चवनि था या हुसैन, पोइ जेसि ताईं उहो ॿिए जो नुक़सान करे वेही था। ऐं जिन दोस्तनि अपील कई आहे अचनि,
असां त 24 कलाक घर आहियूं, असां वेठा आहियूं, अचनि ॻाल्हियुनि ते वेहनि, ॻाल्हियूं करण लाइ केरु बि न। मां हर क़ौम, चांडीअ क़ौम खां अलावा हर कंहिं जे लाइ मेड़ मिंथ करण लाइ तयारु आहियां। मां त हाणे बि कोशिश में आहियां, जेको मुग़ैरई ऐं सोलंकियुनि जो मैटर थियो, एॾो सारो मैटर आहे, इनशाला अॼु सुभाणे हुनजी मेड़ रखी उहो मसइलो बि हाणे हल कंदासीं। मां इन बाणवाणियुनि जे लाइ अॻ में बि मेड़ करे वियो आहियां, राधाणियुनि वारे मैटर में असांखे को एतिराज़